बदीन खां अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मूजिब बदीन दरगाह आलिया लोवारी शरीफ जी 6 सजादा नशीन हज़रत इमामुल आरिफ़ीन ख्वाजा पीर हाजी अहमद ज़मान सिद्दीकी नक्शबंदी कुदस सराजिन जो 90हों सालियानो उर्स मुबारक दरगाह आलिया लोवारी शरीफ ते नहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जे मुख्य तक़रीब मौजूदा सजादा नशीन दरगाह आलिया लोवारी शरीफ हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी तरफ़ां दरगाह आलिया लोवारी शरीफ ते थी गुज़री, जंहिंमें मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि सिंध समेत सॼे मुल्क मां वॾी तादाद में शिरकत कई। तक़रीब जो आगाज़ ज़ोहर नमाज़ खां पोइ कयो वियो, जंहिं बाद क़ुरान ख़्वानी तस्बीह ऐं हम्दो सना बाद दुआ घुरी वई, जंहिंमें पाक फ़ौज मुल्क ऐं क़ौम जी सलामती ऐं तरक़ीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। उर्स मुबारक जी मौक़े ते आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि लाइ लंगर राति ताईं सॼो ॾींहुं जारी रहियो। उर्स शरीफ जा इंतज़ामात संभालण में निशात तंज़ीम जमात लोवारी शरीफ, नादिया शागिर्द तंज़ीम जमात लोवारी शरीफ ऐं निशात गर्ल्स विंग जमात लोवारी शरीफ जे उहिदेदारनि, कारकुननि ऐं निशात सिक्योरिटी वॉलंटियर्स बख़ूबी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं।